अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। दादूअ में बिजलीअ जे बहरान शिदत इख्तियार करे वियो, शहरी इलाइक़नि में 18 कलाक गैर ऐलाने लोडशेडिंग। दादूअ में सॼो ॾींहुं बिजली बंदि हुजण सबबि कारोबार ठप थी वियो आहे। दादू सेबको इख्तियारनि पारां सुबुह 6 बजे खां बंदि कयल बिजली अञा ताईं चालू न थी। दादूअ में गुज़िरियल 5 ॾींहंनि खां सेबको पारां सॼो ॾींहुं बिजली बंदि करे छॾनि था, जंहिं सबबि बिजलीअ ते हलंदड़ कारोबार सख़्तु मुतासिर थियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हिकु महांगाई परेशान कयो आहे, ॿियो बिजली न आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।